बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। अज वारी हिन वीडियो में पाण इहो सिखंदासूं त जेकी 5 खां वठी 15 स्केल ताईं जॉब्स आयूं आहिनि उन्हनि लाइ असां कीअं अप्लाई करे सघूं था। अज वारी हिन वीडियो में असां तव्हांखे अप्लाई करण जो मुकम्मल तरीक़ेकार ॿुधाईंदासूं त अवां घर वेठे पंहिंजे मोबाइल ज़रिए 5 खां वठी 15 स्केल ताईं जेके जॉब्स आयूं आहिनि उन्हनि लाइ कीअं अप्लाई करे सघो था। अप्लाई करण लाइ कहिड़नि डॉक्यूमेंट्स जी ज़रूरत आहे, कहिड़नि शयुनि जी तव्हांखे ज़रूरत पवंदी, उहे शयूं तव्हां कीअं स्कैन करे सघंदा। तंहिंसां गॾोगॾु इहो बि ॿुधाईंदासूं त अवां पंहिंजी प्रोफाइल कंप्लीट कीअं कंदा। यानी कि हिन वीडियो में असां तव्हांखे अप्लाई करण जो मुकम्मल तरीक़ेकार ॿुधाईंदासीं, अकाउंट ठाहिण जे बारे में ॿुधाईंदासीं, प्रोफाइल कंप्लीट करण जे बारे में ॿुधाईंदासूं। बाक़ाइदा असां हिकु पोस्ट ते अप्लाई करे बि तव्हांखे ॾेखारींदासीं, कंप्लीट गाइड कंदासीं। त हिन वीडियो खे तव्हां मुकम्मल ॾिसजो। हिन वीडियो खे मुकम्मल ॾिसण खां पोइ अवां पंहिंजे मोबाइल ज़रिए पंहिंजी इन जॉब लाइ अप्लाई करे सघो था। इहो असां गारंटी सां चई सघूं था। हिन वीडियो में वधण खां पहिरीं असांजी हिकु रिक्वेस्ट आहे, जेकॾहिं अवां असांजे चैनल ते नया महिमान आहियो त हींअर ई पंहिंजे इन चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं साथ ई बेल आइकन जे बटन ते क्लिक कयो त जीअं अवां खे असांजी नेक्स्ट अचण वारी वीडियो जो नोटिफिकेशन बर वक़्त मिली सघे। चलो हाणे स्टार्ट कंदा आहियूं पंहिंजी अॼु वारी हिन वीडियो खे। जेकॾहिं अवां वटि मोबाइल आहे या को कंप्यूटर आहे ऐं उन सां इंटरनेट कनेक्ट आहे त अवां घर वेठे इज़ीली जेके 5 खां वठी 15 स्केल ताईं जॉब्स आयूं आहिनि उन्हनि लाइ अप्लाई करे सघो था। अप्लाई करण लाइ अवां खे पंहिंजे मोबाइल में या कंप्यूटर में कंहिं बि तरह जो ब्राउज़र ओपन करणो आहे। ब्राउज़र ओपन करण खां पोइ हाणे असां तव्हांखे स्टेप बाय स्टेप गाइड कंदासूं ऐं तव्हांखे स्टेप बाय स्टेप जेके बि असां तव्हांखे स्टेप्स ॿुधाईंदासूं उन्हनि खे फॉलो करणो आहे ऐं इन तरीक़ेकार सां अवां अप्लाई करे सघो था। इन में सभ खां पहिरीं पाण इन ब्राउज़र में टाइप कंदासूं STS पोर्टल। यानी कि तव्हांखे छा सर्च करणो आहे, अवां खे सर्च करणो आहे STS पोर्टल। जीअं आउं हिते सर्च कयां थो STS पोर्टल। STS पोर्टल लिखी करे तव्हांखे एंटर प्रेस करणो आहे या वरी तव्हांखे ओके करणो आहे। जीअं तव्हां एंटर प्रेस कंदा त अवां जे साम्हूं हिकु न्यू विंडो हिन तरह जी ओपन थींदी। जीअं तव्हां ॾिसो ही असांजे साम्हूं हिकु न्यू विंडो ओपन थी चुकी आहे। इन में सभ खां पहिरीं जेका लिंक ॾिनल आहे हिन लिंक में ही लिखियलु आहे apply.sts.net.pk। यानी कि ही उन्हनि जी ऑफिशियल वेबसाइट जो लिंक ॾिनल आहे। पाण छा कंदासीं, अप्लाई ही करणु चाहियूं था त इन लाइ हिन लिंक जे हेठि जेका ही ब्लू लाइन में लिखियलु आहे हिन लाइन ते पाण क्लिक कंदासीं जिते लिखियलु आहे STS कैंडिडेट पोर्टल SIBA टेस्टिंग सर्विस। तव्हांखे छा करणो आहे, हिन ते जस्ट क्लिक करणो आहे। जीअं पाण हिन ते क्लिक कंदा आहियूं हाणे असांजे साम्हूं STS वारनि जो पोर्टल अकाउंट ओपन थींदो। यानी कि हिननि जी वेबसाइट जो हिकु पेज आहे जेको पेज असांजे साम्हूं ओपन थींदो। हाणे ही लोडिंग थिए पई, इंटरनेट थोड़ी स्लो आहे, इन लाइ जस्ट 2 मिनट वेट। जीअं पाण उन लिंक ते क्लिक कयो त असांजे साम्हूं हिकु न्यू विंडो ओपन थी चुकी आहे। हिन विंडो जे अंदरि असांखे हिकु फॉर्म ॾिनल आहे। हिन फॉर्म ज़रिए असां STS पोर्टल अकाउंट जे अंदरि लॉगिन थी सघूं था। जेकॾहिं तव्हांजो STS पोर्टल अकाउंट ठहियल आहे त जस्ट अवां CNIC नंबर हिते लिखी पासवर्ड लिखी लॉगिन थी सघो था। यानी कि हिननि जी ऑफिशियल वेबसाइट जे अंदरि लॉगिन थी सघो था। जेकॾहिं तव्हांजो पोर्टल अकाउंट ठहियल न आहे त उन लाइ तव्हां छा कंदा, हिते क्रिएट ऑन अकाउंट ते क्लिक करे अवां हिन जो अकाउंट ठाहे सघो था। जेकॾहिं तव्हांखे अकाउंट ठाहिण जे मुतलिक़ इंफॉर्मेशन न आहे त उन जो लिंक असां हेठि डिस्क्रिप्शन में ॾेई छॾींदासूं। अवां उहो वीडियो ॾिसी करे STS पोर्टल अकाउंट ठाहिण सिखी सघो था। असांजो STS पोर्टल अकाउंट ऑलमोस्ट ठहियल आहे त इन लाइ जस्ट असां छा कंदासीं, लॉगिन कंदासीं। जीअं आउं लॉगिन ते क्लिक कयां थो त हाणे असां इन जी मेन ऑफिशियल वेबसाइट में इंटर थी वेंदासूं। लॉगिन ते क्लिक करण खां पोइ हाणे असां इन STS कैंडिडेट पोर्टल अकाउंट में इंटर थी चुका आहियूं। हिते असां छा कंदा आहियूं, फ़िलहाल आउं हिते क्रॉस ॾियां थो। हाणे असां ही आहे इन जो मेन पेज। हाणे जेको कुझु करणो आहे पाण खे हिते ई करणो आहे।
इन जे अंदरि ॾिसो सभ खां टॉप ते आहे एक्टिव प्रोजेक्ट, यानी कि एक्टिव प्रोजेक्ट हींअर कहिड़ा मौजूदु आहिनि। तंहिंखां पोइ आहे माई प्रोफाइल जेका पाण अॼु हिन वीडियो में कंप्लीट करणु सिखंदासीं। माई प्रोफाइल खे पाण फिल कंदासीं। तंहिंखां पोइ हिते तव्हां वटि हिकु न्यू ऑप्शन आहे जिते आहे अप्लाइड एप्लीकेशन्स, यानी कि तव्हां कहिड़नि एप्लीकेशन लाइ अप्लाई करे चुका आहियो उन मुतलिक़ तव्हांखे हिते इंफॉर्मेशन मिली सघे थी। तंहिंखां पोइ आहे डाउनलोड स्लिप, ही जेके STS में जिन्हनि PST GST लाइ अप्लाई कयो उन लाइ जेके स्लिप हुयूं उन जो हुयो। अच्छा, हिते तव्हां टेस्ट स्कोर बि ॾिसी सघो था त तव्हां केतिरियूं मार्कूं खयूं आहिनि, यानी कि हीअ तरीक़ेकार हिते तव्हां वटि मौजूदु आहे। इन ते पाण डिस्कस कंदासीं, लेकिन पंहिंजो मेन मक़सदु आहे अप्लाई कीअं कजे। त इन लाइ असां लाज़मन हिते जेके एक्टिव प्रोजेक्ट आहे इन ते क्लिक कंदासीं त ॾिसंदासीं कहिड़ा कहिड़ा एक्टिव प्रोजेक्ट आहिनि। इन में सभ खां पहिरीं हिते ॾिसो जेका पाण ॻाल्हि कयूं पिया 5 खां वठी 15 स्केल ताईं जेके जॉब्स आयूं आहिनि उन जी हिते इंफॉर्मेशन मिली वेंदी। हिते तव्हां ॾिसी सघो था क्लोज़िंग डेट आहे 28 तारीख़, यानी कि हिन महीने जी 28 तारीख़ ताईं तव्हां हिते ऑनलाइन अप्लाई करे सघो था। हाणे जेकॾहिं मूंखे ऑनलाइन अप्लाई करणो आहे त उन लाइ पहिरीं मूंखे पंहिंजी प्रोफाइल कंप्लीट करणी पवंदी ऐं जीअं व्यू पोस्ट ते क्लिक कयां थो त मूंखे ख़बर पइजी वेंदी कहिड़ी कहिड़ी पोस्ट कहिड़ी कहिड़ी कैटेगरी जी हिते मौजूदु आहे। हिते ॾिसो ग्रेजुएशन लाइ बि अप्लाई करे सघां थो, तंहिंखां पोइ हिते इंटरमीडिएट ते बि अप्लाई करे सघां थो ऐं मैट्रिक ते बि अप्लाई करे सघां थो। जेका अव्हां जी डिग्री आहे उन डिग्री तहत तव्हां हिते अप्लाई कंदा। जेकॾहिं तव्हां वटि 10वीं क्लास जी डिग्री आहे त 10वीं क्लास जी कयो, जेकॾहिं 10हों ऐं 12हों क्लियर आहे त तव्हां इंटर ऐं मैट्रिक ॿिन्ही ते क्लिक कयो, ॿिन्ही लाइ अप्लाई करे सघो था। जेकॾहिं तव्हां ग्रेजुएटेड आहियो त तव्हां हिन ते ग्रेजुएशन वारी लाइ बि अप्लाई करे सघो था। जेकॾहिं आउं हींअर अप्लाई करणु चाहियां, जीअं आउं अप्लाई ते क्लिक कंदसि ही डायरेक्ट मुंहिंजो अप्लाई थियणु स्टार्ट थी वेंदो, छो जो मुंहिंजी प्रोफाइलिंग ऑलमोस्ट ऑलरेडी फिलअप थियल आहे, कंप्लीट आहे, लेकिन तव्हांजी इहो फिल कोन्हे थियल। इन लाइ अॼु पाण तव्हांखे प्रोफाइल खे कंप्लीट करण मुतलिक़ सेखारींदासीं ऐं तव्हांखे ॿुधाईंदासूं त अव्हांखे कहिड़ियुनि कहिड़ियुनि शयुनि जी ज़रूरत आहे। हिते ॾिसो हीअ अप्लाई थी वियो, छो जो ही मुंहिंजी प्रोफाइल ऑलरेडी क्लियर आहे। चलो हाणे असां तव्हांखे ॿुधायूं था त STS में जेके जॉब्स आयूं आहिनि 5 खां वठी 15 स्केल ताईं उन्हनि लाइ अप्लाई करण लाइ कहिड़ियुनि कहिड़ियुनि शयुनि जी ज़रूरत आहे ऐं तव्हां पंहिंजी प्रोफाइलिंग कीअं कंप्लीट करे सघो था। यादि रहे कंहिं बि जॉब लाइ अप्लाई करण खां पहिरीं पंहिंजी प्रोफाइल लाज़मी कंप्लीट कजो। उते ई तव्हांखे पंहिंजा डॉक्यूमेंट ॾियणा आहिनि, उते ई तव्हांखे पंहिंजी जेका बि डेटा आहे ॾियणी आहे। जेकॾहिं उन डेटा में मिस्टेक हूंदी त अव्हांजा फॉर्म रिजेक्ट थी वेंदा। इन लाइ हाणे पाण प्रोफाइल ते क्लिक कयूं था त जीअं हाणे पाण इहो प्रोफाइल खे कंप्लीट करणु सिखूं। जीअं प्रोफाइल ते क्लिक कयो, हाणे असां प्रोफाइल जे पार्ट में ओपन अची चुका आहियूं ऐं हिते ॾिसो ही मुंहिंजी जेका आहे सो ऑलरेडी हिते ठहियल आहे, लेकिन तव्हांखे ॿुधायूं था त तव्हांखे छा छा करिणो आहे। हिते ॾिसो 6 फ़ोटो ॾिनल आहिनि। सभ खां पहिरीं तव्हांखे स्टेप बाय स्टेप गाइड कंदो आहियां। हिते तव्हां ॾिसी सघो था 6 फ़ोटो ॾिनल आहिनि, यानी कि 6 तरह जा फ़ोटो ॾिनल आहिनि। हिन फ़ोटोअनि में ॾिसो हिते तव्हांखे इहो ॿुधाए पियो त तव्हां प्रोफाइल लाइ कहिड़े क़िस्म जो फ़ोटो हुजणु घुरिजे। जेकॾहिं तव्हां ॿी साइड ॾिसी रहिया हूंदा या हेठि ॾिसी रहिया हूंदा त उहो तव्हांजो फ़ोटो कार कोन हूंदो। तव्हांखे बिल्कुलु सिधो वेहणो आहे ऐं सही तरह सां फ़ोटो कढाए हिते अपलोड करणो आहे, यानी कि सेल्फी कोन कार आहे। जिते हिते ॾिसो सेल्फिश नॉट अलाउड, यानी कि सेल्फी कंहिं बि तरह सां अपलोड कोन कई वेंदी। तंहिंखां अलावा हिते बि तव्हां ॾिसो जेकॾहिं तव्हां गर्ल्स आहियो ऐं हिते बुरके में आहियो ऐं जेकॾहिं ॿी साइड ॾिसी रहिया आहियो तॾहिं बि तव्हां पंहिंजी तस्वीर अपलोड नथा करे सघो। ठीकु आहे, तव्हांखे जस्ट पिक्चर कढाइणी आहे जीअं पाण फ़ोटो निढा कढाए स्कूल में ॾींदा आहियूं, ठीक इन तरह सां। ठीकु आहे, तंहिंखां पोइ हिते तव्हांखे कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं अपलोड करणियूं आहिनि उहे ॿुधी वठो। हिते तव्हांखे हिते ॾिसो लिखियलु आहे अटैच यूअर रिसेंट पासपोर्ट साइज़ फोटोग्राफ वाइट ब्लू बैकग्राउंड, यानी कि तव्हांखे छा करिणो आहे, हिकु पासपोर्ट साइज़ जी फ़ोटो हिते अपलोड करिणो आहे। उन फ़ोटो जो बैकग्राउंड या त ब्लू हुजे या वाइट हुजे। जेकॾहिं इन खां अलावा ॿिए तरह जो को बैकग्राउंड हूंदो त तव्हांजो इहो रिजेक्ट कयो वेंदो, एक्सेप्ट कोन थींदो।
तंहिंखां अलावा छा करणो आहे, अव्हांखे पंहिंजो जेका NIC आहे, NIC जी फ्रंट साइज़ ऐं बैक साइड ॿिन्ही साइडनि जी फ़ोटो स्कैन करे अपलोड करणा आहिनि। स्कैन कीअं कया वञनि था डॉक्यूमेंट, जेकॾहिं उन मुतलिक़ तव्हांखे वीडियो खपे त असांखे कमेंट करे ज़रूरु ॿुधाइजो। तंहिंखां पोइ तव्हांखे पंहिंजा डोमिसाइल, PRC, D फॉर्म जेके बि आहिनि उहे उन्हनि खे बि पहिरीं स्कैन करे अपलोड करणा आहिनि। अपलोड कीअं कया वञनि था इहो बि तव्हांखे असां ॿुधाए छॾूं था, लेकिन पहिरीं तव्हां हीअ ॿुधी वठो त तव्हांखे कहिड़ियुनि कहिड़ियुनि शयुनि जी ज़रूरत पवंदी। तंहिंखां पोइ अव्हां जा छा कंदा, जेके बि तव्हांजा फॉर्मेट्स आहिनि, जेके बि तव्हां जूं फाइलूं आहिनि, जेके बि तव्हां जूं डिग्री आहे उहे तव्हांखे अपलोड करणियूं आहिनि, यानी कि मार्कशीट, सर्टिफिकेट, जेका तव्हांजो बाक़ी डॉक्यूमेंट्स आहिनि उन्हनि खे तव्हां अपलोड कंदा स्कैन करे। लेकिन यादि रहे स्कैन करण खां पोइ या त उहो JPG फाइल में हुजे या PNG फॉर्मेट में हुजे, उहे 1 MB खां वॾा न हुजनि, ठीकु आहे, 1 MB खां मथे न हुजनि, 1 MB खां उन जी जेका साइज़ आहे उहो घटि हुजे, उहे तव्हांखे अपलोड करणा आहिनि। अपलोड कीअं कबा आहिनि उहे बि असां तव्हांखे ॿुधायूं था। तंहिंखां पोइ हिते छा करणो आहे, अटैच क्लियर एंड कलर्ड डॉक्यूमेंट्स, जेके बि तव्हांजा डॉक्यूमेंट आहिनि उहे बि तव्हांखे बिल्कुलु कलर्ड अपलोड करणा आहिनि, यानी कि फ़ोटो कापी वारा न हुजनि, ओरिजिनल उन्हनि खे स्कैन करे अपलोड कजो, ठीकु आहे। तंहिंखां पोइ हिते तव्हांखे इंफॉर्मेशन जेका पर्सनल आहे उहो कीअं फिलअप करणा आहिनि। योर फुल नेम जेको CNIC ते लिखियलु आहे उहो पंहिंजो फुल नेम लॻाइणो आहे, CNIC नंबर लॻाइणो आहे, मोबाइल नंबर लॻाइणो आहे, ईमेल एड्रेस लॻाइणो आहे। इहे सभु शयूं तव्हांखे फार्म रजिस्टर करण लाइ लॻाइणियूं पवंदियूं ऐं जिन्हनि खे तव्हां बाद में चेंज नथा करे सघो, ठीकु आहे। जॾहिं तव्हांजो इहो एक्सेप्ट थी वियो उन खां पोइ तव्हां चेंज नथा करे सघो। तंहिंखां पोइ हिकिड़ी ॿी मेन ॻाल्हि आहे त जेकॾहिं तव्हां वटि ईमेल नाहे त उन सूरत में तव्हां ईमेल वारो जेको बॉक्स आहे उन खे एम्प्टी छॾे ॾियो, यानी कि उन में कंहिं तरह जी का बि चेंजिंग न कयो, उन खे ख़ाली रहण ॾियो। जेकॾहिं ख़ाली कोन रहण ॾिनो त अॻियां को डाउट थी सघे थो। तंहिंखां पोइ जेकॾहिं तव्हांजो वालिद आहे या तव्हांजो हस्बैंड आहे त उन जो NIC बि लॻाए सघो था, ठीकु आहे। उन खां अलावा जेकॾहिं तव्हां डिसेबल आहियो या वरी तव्हांजो नादरा जो कार्ड में मसइलो आहे या तव्हां वटि बे फार्म आहे उहो बि तव्हां अपलोड करे सघो था। छो जो काफ़ी ॿार अहिड़ा आहिनि जेके 10 क्लास पास आहिनि लेकिन उन्हनि वटि डोमिसाइल, PRC या वरी CNIC कोन हूंदो आहे, त उहे पंहिंजे जेको बे फार्म आहे उन ते बि अप्लाई करे सघनि था, ठीकु आहे। तंहिंखां पोइ हिते इंस्ट्रक्शन फॉर एड्रेस, हिते तव्हांखे छा करणो आहे, हिते ॾिसो तव्हांखे पंहिंजो जेके डोमिसाइल आहिनि डिस्ट्रिक्ट लॻाइणो आहे, डोमिसाइल जी जेका जंहिंमें डोमिसाइल जे अंदरि जेको तव्हांजो एड्रेस आहे उहो बि लॻाइणो आहे। तंहिंखां पोइ डोमिसाइल PRC जी जेका डेट आहे, एक्सपायरी डेट या वरी उन जो नंबर उहे बि तव्हांखे लॻाइणियूं आहिनि। हालांकि डोमिसाइल PRC एक्सपायर त कोन थींदा आहिनि, लेकिन उन्हनि जो जेको नंबर हूंदो आहे उहो तव्हांखे लॻाइणो पवंदो। तंहिंखां पोइ तव्हांजो जेको परमानेंट एड्रेस आहे उहो बि तव्हांखे लिखणो पवंदो, जेको एड्रेस तव्हांजे NIC ते लिखियलु आहे, ठीकु आहे। हिते ॾिसो बाक़ाइदे हिते लिखियलु आहे एंटर योर परमानेंट एंड करंट एड्रेस रिटन ऑन बैक साइड ऑफ योर CNIC, यानी कि जेको असांजो CNIC शनाख्ती कार्ड जे बैक साइड ते एड्रेस लिखियलु आहे पाण खे उहो ई एड्रेस लिखणो आहे, पंहिंजी तरफ़ां ॿिए कंहिं बि तरह जो को बि एड्रेस नाहे लिखणो। तंहिंखां अलावा तव्हांखे को जेको पंहिंजो पोस्टल एड्रेस आहे, जिते पोस्ट ऑफिस आहे उहो लिखणो आहे, उन जो एड्रेस ॾियणो आहे। छो जो अॻियां थी सघे TCS कनि या वरी पोस्ट ज़रिए असांखे कुझु मोकिलीनि त उहो असांजे एड्रेस ताईं पहुची सघे, ठीकु आहे। एतिरे ताईं तव्हांखे क्लियर थी वियो। तंहिंखां पोइ जेका इन जी इंस्ट्रक्शन आहे, इंस्ट्रक्शन फॉलो करणु, हिते ॾिसो हिन में लिखियलु आहे एड यूर ऑल एजुकेशनल इंफॉर्मेशन ऑफ मैट्रिकुलेशन, इंटरमीडिएट एंड ग्रेजुएशन्स। ग्रेजुएशन ताईं जेके बि तव्हांजा डॉक्यूमेंट आहिनि, जेके बि तव्हां जूं डिग्रियूं कयल आहिनि उन्हनि खे अपलोड करणो आहे। तंहिंखां पोइ हिते ॾिसो ट्रांसपेरेंट डिग्री विथ ईच रिकॉर्ड, जेकॾहिं तव्हां ग्रेजुएशन लाइ अप्लाई करणु चाहियो था, यानी कि ग्रेजुएशन जी जेका पोस्ट आहे उन लाइ अप्लाई करणु चाहियो था त उन लाइ तव्हां वटि ट्रांसक्रिप्ट या वरी डिग्री जो हुजणु ज़रूरी आहे, उन खे तव्हां छा कंदा अटैच कंदा। तंहिंसां गॾोगॾु अटैच डिग्री बि कंदा, मार्कशीट फाइल जेके बि आहिनि फॉर्मेट तव्हांजा उन्हनि खे तव्हां स्कैन करे अपलोड कंदा। तंहिंखां अलावा हिते लिखियलु आहे डू नॉट एड यूर ऑन गोइंग कंटिन्यूस डिग्री, जेकॾहिं तव्हां पढ़ाई करे रहिया आहियो ऐं अहिड़ी तरह जी का डिग्री एड कंदा आहियो त उहो एक्सेप्ट कोन कई वेंदी, उन खे लास्ट में रिजेक्ट कयो वेंदो। हाणे उम्मीद कंदा आहियूं त तव्हांखे सभु ख़बर पइजी वई हूंदी त कहिड़ियुनि कहिड़ियुनि शयुनि जी ज़रूरत आहे। चलो हाणे असां तव्हांखे फॉर्म चेक करायूं था त फॉर्म कीअं फिलअप कबो आहे। हिते तव्हां ॾिसो ही मुंहिंजो जेको बि फॉर्म आहे फिल थियल आहे, हिते तव्हांखे पंहिंजो डेटा कुझु
नथो ॾेखारे सघां, लेकिन हिते तव्हां ॾिसो ही मुंहिंजो जेको बि फॉर्म आहे फिल थियल आहे। लेकिन तव्हांखे आउं फॉर्म फिल करण मुतलिक़ सेखारियां थो। सभ खां पहिरीं हेठि ईंदा तव्हां वटि लिखियलु हूंदो एडिट सेक्शन, ठीकु आहे। हिन ते आउं जीअं पेन ते क्लिक कयां थो, हाणे तव्हांखे आउं ॿुधायां थो त कीअं इन खे एडिट कयो वञे थो। जंहिंमें सभ खां पहिरीं हिते ॾिसो फुल नेम, तव्हांखे पंहिंजो फुल नेम लिखणो आहे। फुल नेम उहो जेको तव्हांजे NIC ते लिखियलु आहे। तंहिंखां पोइ ॿिए बॉक्स में तव्हांखे पंहिंजो NIC नंबर लिखणो आहे, जेको तव्हांजो शनाख्ती कार्ड नंबर आहे उहो लिखणो आहे। तंहिंखां पोइ हिते ॾिसो मुंहिंजा ऑलरेडी लिखियलु आहिनि, इन लाइ तव्हांखे लिखी करे कोन पियो ॾेखारियां, लेकिन तव्हांखे मुकमल गाइड कंदो आहियां ताकी तव्हांजी रहनुमाई थी सघे। तंहिंखां पोइ हिते हिन बॉक्स में अव्हांखे पंहिंजो मोबाइल नंबर लिखणो आहे। मोबाइल नंबर लाज़मी उहो ई ॾिजो जेको तव्हांजो 24 कलाक एक्टिव हूंदो आहे। तंहिंखां पोइ अव्हां पंहिंजी ईमेल एड्रेस हिते लॻाइजो। जेकॾहिं ईमेल न आहे त हिन फॉर्म खे जेको बॉक्स आहे इनखे छॾे ॾियो, ॿी ग़लति ईमेल न लॻाइजो, लेकिन आहे त पोइ उहो दुरुस्त ईमेल लॻायो। जेकॾहिं कोन्हे त ईमेल ठाहिण को वॾी मुश्किल ॻाल्हि न आहे, इहो ठाहे करे हिते लॻाए सघो था। तंहिंखां पोइ जेकॾहिं अव्हांजो वालिद साहब आहे या अव्हांजो हस्बैंड आहे, जेकॾहिं गर्ल्स आहिनि त उहे पंहिंजे वालिद साहब जो नालो या वरी हस्बैंड जो नालो बि हिते लिखे सघनि था, लेकिन यादि रहे त ही उहो ई नाला लिखंदा जेको नालो उन्हनि जे CNIC ते आहे, यानी कि पीउ जे CNIC ते जेको नालो आहे सेम उहो ई लिखंदा, ठीकु आहे। इन खां पोइ हिते गार्डियंस नेम, यानी कि जेको तव्हां हिते नालो लिखियो आहे उहो अव्हांजो हस्बैंड आहे या वरी उहो तव्हांजो केरु आहे उहो तव्हांखे हिते लिखणो आहे, ठीकु आहे। जीअं हिते आउं लिखियो मोहम्मद हनीफ़, ही छा आहे मोहम्मद हनीफ़ गार्डियंस नेम आहे। तंहिंखां पोइ इन सां रिलेशन कहिड़ो आहे, इहो मुंहिंजो वालिद आहे। हिते आउं छा कयो आहे, वालिद सिलेक्ट कयो आहे। जेकॾहिं तव्हांजो हस्बैंड आहे त हस्बैंड बि सिलेक्ट करे सघो था, बिरादर आहे बिरादर बि सिलेक्ट करे सघो था। तंहिंखां पोइ तव्हांखे हिते बर्थ डेट लिखणी आहे। बर्थ डेट उहो ई लिखंदा जेका तव्हांजे CNIC ते लिखियलु आहे, ठीकु आहे। तव्हां हिते इहो बर्थ डेट लिखो। पोइ इन खां पोइ जेंडर लिखणो आहे। जेकॾहिं तव्हां मेल आहियो यानी कि बॉइज़ आहियो त तव्हां मेल सिलेक्ट कंदा, जेकॾहिं गर्ल्स आहियो त तव्हां फीमेल सिलेक्ट कंदा। तंहिंखां पोइ तव्हांजी शादी थियल आहे या न, हिते जेकॾहिं शादी न आहे थियल त सिंगल सिलेक्ट कयो, जेकॾहिं शादी थियल आहे त पोइ तव्हांखे हिते मैरिड सिलेक्ट करिणो आहे। जेके बि ऑप्शन्स ॾिनल आहिनि हेठि ॿिया बि ॾिसी सघो था। अच्छा, तंहिंखां पोइ आहे तव्हांजो रिलीजन कहिड़ो आहे, यानी कि तव्हांजो मज़हब कहिड़ो आहे। तव्हां जेकॾहिं इस्लाम आहे मुस्लिम लिखो, इस्लाम लिखो, तव्हांखे हिते सिलेक्ट करिणो आहे। हिते ॾिसो ऑप्शन आया आहिनि मुस्लिम एंड नॉन मुस्लिम। जेकॾहिं तव्हां मुस्लिम आहियो त मुस्लिम ते सिलेक्ट कंदा, जेकॾहिं नॉन मुस्लिम आहियो यानी कि हिंदू आहियो त नॉन मुस्लिम ते सिलेक्ट कंदा। तंहिंखां पोइ हिते लिखियलु आहे तव्हां गवर्नमेंट जा मुलाज़िम आहियो। जेकॾहिं आहियो त तव्हां येस लिखंदा ऐं जेकॾहिं न आहियो त तव्हां नो लिखंदा। येस लिखंदा तव्हांखे को फ़र्क़ु कोन थो पइजी सघे, छो जो ही तव्हां वटि ऑप्शन आहे त तव्हां पंहिंजी हिकिड़ी फील्ड खे छॾे ॿी फील्ड में अची सघो था। इन लाइ तव्हां येस बि करे सघो था, कंहिं बि तरह जी को बि डाउट न आहे। अच्छा, एनी डिसेबिलिटी यानी कि तव्हां कंहिं बि तरह जा माज़ूर त न आहियो। जेकॾहिं तव्हां में माज़ूर न आहियो त नो कजो। जेकॾहिं तव्हां में ख़ुदा न ख़ास्ता का माज़ूरी आहे यानी कि तव्हांजे बॉडी में साइड इफेक्ट आहे त तव्हां हिते येस लिखी सघो था। तंहिंखां पोइ हिते ॾिसो सेव जो ऑप्शन आहे, सेव एंड अपडेट। पाण छा कंदासीं, इनखे जस्ट सेव कंदासीं। इन में तव्हांजी जेका पर्सनल इंफॉर्मेशन आहे उहो सॼी हिते फिलअप थी वेंदी, यानी कि तव्हांजी पर्सनल जेका बि इंफॉर्मेशन आहे उहो सॼी हिते सेव थी वेंदी। हिते ॾिसो असांजी पर्सनल इंफॉर्मेशन सेव थी चुकी आहे। हाणे असां छा कंदासीं, हाणे हिकु ॿिए स्टेप ॾांहुं हलंदासीं ताकी उहो बि पाण कंप्लीट करे सघूं। हाणे इहा जेका बि पाण इंफॉर्मेशन हिते लॻाई आहे इहो तव्हां ईअं लॻाए सघो था। तंहिंखां पोइ ही इंफॉर्मेशन लॻी वई आहे। अच्छा, उन खां पोइ हिकु ॿियो बि ऑप्शन आहे, तव्हांखे आउं हेठि ॿुधाईंदो न। हिते ॾिसो एड्रेस इंफॉर्मेशन, जेका आउं तव्हांखे मथे ॿुधाई त तव्हांखे एड्रेस लॻाइणी आहे। एड्रेस में कहिड़ियुनि शयुनि खे लॻाइणो आहे उन मुतलिक़ हाणे आउं तव्हांखे गाइड कंदो आहियां। हिते छा आहे, एडिट सेक्शन लिखियलु आहे, हिन ते पाण क्लिक कंदासीं। हिन ते क्लिक करण खां पोइ हाणे आउं तव्हांखे मुकमल एड्रेस मुतलिक़ बि गाइड कंदो आहियां। हिते ॾिसो तव्हांखे सभ खां पहिरीं पंहिंजो डोमिसाइल डिस्ट्रिक्ट, तव्हांजो जेको डोमिसाइल आहे उहो कहिड़े ज़िले सां आहे, हिते तव्हांखे उन ज़िले जो नालो लिखणो आहे, ठीकु आहे। तंहिंखां पोइ हिते डोमिसाइल तालका, यानी कि तव्हांजो इन ज़िले मां कहिड़े तालके में रहंदड़ आहियो या तव्हांजे डोमिसाइल ते जेको तालको लिखियलु आहे उन जो नालो तव्हांखे हिते लिखणो आहे। जीअं आउं कोट गुलाम मोहम्मद में रहां थो, हिते आउं कोट गुलाम मोहम्मद लिखे छॾियो। तव्हांजी UC कहिड़ी आहे, यूनियन काउंसिल कहिड़ी आहे, तव्हांजी उन यूनियन काउंसिल जो अवां हिते पंहिंजो नालो लिखंदा। उन खां पोइ तव्हांखे डोमिसाइल नंबर, जेको ॾिसो मथे डोमिसाइल टॉप ते लिखियलु हूंदो नंबर, उहो नंबर तव्हांखे हिते लिखणो आहे। PRC जे टॉप ते ॾिसंदा त PRC जो नंबर जो ऑप्शन हूंदो, तव्हांखे डोमिसाइल ऐं PRC जा नंबर लिखणा आहिनि, ॿियो कुझु न आहे करिणो। तंहिंखां पोइ हिते ॾिसो डोमिसाइल इशू डेट, यानी कि तव्हांजी कहिड़ी तारीख़ ते डोमिसाइल शुरू थियो उहो डेट लिखणी आहे।
PRC जी भी इशू डेट तव्हांखे लिखणी आहे। इहो तव्हांजे PRC ऐं डोमिसाइल जे अंदर ही हेठि लिखियल आहिनि, जिते तव्हां ॾिसी सघो था टॉप ते बि लिखियल हूंदा आहिनि। तंहिंखां पोइ अवां ॿारहाड़ी जा रहंदड़ आहियो या शहर जा रहंदड़ आहियो, हिते ॿई ऑप्शन हूंदा, हिकिड़ो हूंदो रूरल, ॿियो हूंदो अर्बन। ठीकु आहे, जेकॾहिं तव्हां ॿारहाड़ी जा आहियो या शहर जा आहियो उहे तव्हां हिते सिलेक्ट करे सघो था। तंहिंखां पोइ डोमिसाइल तव्हांजा कीअं डुप्लीकेट आहिनि, ओरिजिनल आहिनि, इहो तव्हांखे हिते सिलेक्ट करिणो आहे। ॾिसो, जेकॾहिं तव्हां पंहिंजा डोमिसाइल डुप्लीकेट ते स्कैन कयो पिया त तव्हांखे डुप्लीकेट सिलेक्ट करिणो पवंदो। जेकॾहिं तव्हां वटि ओरिजिनल आहिनि त तव्हांखे ओरिजिनल ई सिलेक्ट करिणो पवंदो। तंहिंखां पोइ हिते पंहिंजो करंट एड्रेस ॾियणो आहे। करंट एड्रेस कहिड़ो ॾियणो आहे, जेको असां तव्हांखे ॾिसो मथे बि ॿुधाया आहियूं त करंट एड्रेस तव्हांखे उहो ई ॾियणो आहे जेको तव्हांजे CNIC जी बैक साइड ते आहे। ठीकु, उहो ई एड्रेस तव्हांखे हिते ॾियणो आहे। उन खां पोइ पोस्टल एड्रेस ॾियणो आहे। पोस्टल एड्रेस ऐं तव्हांखे ॿुधायो त तव्हां वटि को लिफ़ाफ़ो अची सघे थो, को बि शइ अची सघे थी पोस्ट ज़रिए या TCS ज़रिए, इन लाइ तव्हांखे पोस्टल एड्रेस बि ठीकु ई ॾियणो आहे। तंहिंखां पोइ परमानेंट एड्रेस ॾेई करे तव्हां हिन खे बि सेव करे सघो था। जीअं हिन ते सेव ते क्लिक कयो, पंहिंजो ही ऑप्शन बि हाणे सेव थी वेंदो। अच्छा, हाणे असांजी इहो इंफॉर्मेशन बि सेव थी चुकी आहे। उन खां पोइ बाक़ी जेका रहियल इंफॉर्मेशन आहे हाणे पाण उन खे सेव कंदा आहियूं। इन लाइ हाणे असां वटि जेके 3 ऑप्शन ते आहे, हिते असांखे पंहिंजी जेका एजुकेशन आहे उन जे बारे में ॿुधाइणो आहे। ठीकु आहे, हिते ॾिसो एजुकेशन जे बारे में पाण खे कंप्लीट गाइड करिणो आहे त असांजी एजुकेशन कहिड़ी कहिड़ी आहे, असां वटि तालीम कहिड़ी कहिड़ी आहे। इन लाइ पाण हिते सिलेक्ट कंदासीं ऐं पंहिंजी एजुकेशन जे बारे में मुकमल गाइड कंदासूं। हिते ऐं जीअं क्लिक कयो, हिते ॾिसो सभ खां पहिरीं अव्हांखे पंहिंजी डिग्री जे बारे में लिखणो आहे त तव्हांजी डिग्री कहिड़ी आहे। जस्ट तव्हां निढे एरो ते क्लिक कंदा त अव्हांजे साम्हूं हिते ॾिसो ऑप्शन अची वेंदा, हिते जंहिंमें SSC मतिलबु तव्हां मैट्रिक चई सघो था। ठीकु आहे, उन खां पोइ HSC यानी कि 12 क्लास। ठीकु आहे, पोइ इन खां अलावा बैचलर आहे, उहो तव्हां हिते बाक़ी जेके बि ऑप्शन्स आहिनि हिते ॾिसो सिलेक्ट करे हिते तव्हां हिते पंहिंजी डिग्री खे सिलेक्ट कंदा। अच्छा, डिग्री खे सिलेक्ट करण खां पोइ हिते पंहिंजी कंट्री सिलेक्ट कंदा त तव्हां इहो डिग्री कहिड़े मुल्क मां कई आहे। तंहिंखां पोइ उन में तव्हांजो ग्रेड कहिड़ो आहे या डिवीज़न कहिड़ी आहे या CGP कहिड़ो आयो आहे, उहो तव्हांखे लिखणो आहे। जेकॾहिं तव्हां मैट्रिक त लाज़मी ग्रेड लिखंदा, जेकॾहिं यूनिवर्सिटी में आयो त पोइ CGP लिखो या डिवीज़न लिखो, इहो तव्हां ते डिपेंड कंदो आहे। ठीकु आहे, पोइ तव्हां कहिड़े साल में इहो पास कयो आहे, तव्हांखे पासिंग ईयर लिखणो आहे। 2011 में, 2014 में, 21 में, जंहिं बि साल तव्हां पास कयो आहे उहो तव्हांखे लिखणो आहे। तंहिंखां पोइ अव्हांखे पंहिंजे मार्क्स जो परसेंटेज लिखणो आहे त तव्हांजो केतिरियूं मार्कनि जो परसेंटेज आहे। ठीकु आहे, पोइ तव्हांजी जेका डेट आहे उहो कहिड़ी डेट ते तव्हांजी डिग्री आई आहे, जेका डिग्री तव्हां वटि आहे उहो कहिड़ी डेट ते डिक्लेरेशन थी आहे, उन डेट जे बारे में लिखणो आहे। इहो तव्हांखे पंहिंजी मार्कशीट में मिली वेंदो। ठीकु आहे, मार्कशीट में इन डेट जी डिक्लेरेशन लिखियलु आहे। तंहिंखां पोइ अव्हांजो मेजर सब्जेक्ट कहिड़ो, साइंस में या मेडिकल में, उहो तव्हांखे हिते सिलेक्ट करिणो आहे। ठीकु आहे, तंहिंखां पोइ इन खे सेव करे छॾिणो आहे। हिते ॾिसो ऑलरेडी मुंहिंजूं 2 डिग्रियूं सेव आहिनि। जेकॾहिं हितां डिलीट करे एडिट करे इन खे ॿी लिखाइणु चाहियां त लिखी सघां थो। हीउ फॉर्म फिल करण खां पोइ हीउ सेव जो ऑप्शन ईंदो, इन ते क्लिक करे इहो डिग्री सेव करे सघो था। तंहिंखां पोइ हिते इन जी फ़ोटो बि लॻाए सघो था। अच्छा, हाणे असां थोरो बैक अची बाक़ी जेके पंहिंजा डॉक्यूमेंट आहिनि स्कैन करण खां पोइ कीअं अपलोड कबा आहिनि, इन बारे में हाणे आउं तव्हांखे थोरो गाइड कंदो आहियां। हिते ॾिसो, सभ खां पहिरीं अव्हांखे पंहिंजी पासपोर्ट साइज़ जी फ़ोटो अपलोड करणी आहे, जेका 1 MB खां घटि हुजे। हिन तरह सां यानी कि तव्हांजी जेका पासपोर्ट साइज़ जी फ़ोटो हूंदी आहे उन तरह सां फ़ोटो कढाइणो आहे। सेल्फी वग़ैरह नाहे कढाइणी, उहो कढे उन जी जेका साइज़ आहे कंप्रेस करे हिते अपलोड करे सघो था। पोइ CNIC जो ॾिसो फ्रंट साइज़ पहिरीं लॻाइणो आहे ऐं पोइ तव्हांखे इन जो बैक साइड लॻाइणो आहे। ॿई साइडूं लॻाइण खां पोइ हिते अपलोड करे इहो तव्हां इज़ीली लॻाए सघो था। पोइ हिते ॾिसो डोमिसाइल लिखियलु आहे, अव्हांखे डोमिसाइल लॻाइणो आहे। ठीकु आहे, डोमिसाइल जो फ़ोटो स्कैन कयो, पिक्चर स्कैन करण खां पोइ इहो लॻायो। इन खां पोइ PRC लॻाइणो आहे। PRC बि स्कैन करे उन जी फाइल हितां अपलोड करे सघो था। तंहिंखां पोइ मैट्रिक जी डिग्री जेकॾहिं आहे त हिते ॾिसो मैट्रिक जी डिग्री यानी कि जेका तव्हांखे 3 सालनि खां पोइ पको सर्टिफिकेट मिले थो, उन खे स्कैन करे अपलोड कजो। ठीकु आहे, तंहिंखां पोइ लास्ट डिग्री तव्हांजी आख़िरी डिग्री कहिड़ी आहे उन खे अपलोड कजो। तंहिंखां अलावा बाक़ी जेके बि डिग्रियूं आहिनि उन्हनि खे अपलोड करे तव्हां इहे फॉर्म सभु फिल करे सघो था। हाणे जॾहिं हीअ तव्हांजी प्रोफाइल कंप्लीट थी वञे, जीअं ही मुंहिंजी हिते प्रोफाइल सॼी कंप्लीट आहे, तंहिंखां पोइ हिते ॾिसो जेकॾहिं तव्हां वटि अदर एक्सपेरिमेंट आहे, जीअं ॾिसो डिप्लोमा कयल आहे या वरी टेक्नीशियन कोर्स कयल आहे, जेको बि तव्हांजो ॿाहिरियों कोर्स कयल आहे
उन्हीं खे बि एडिट करे सघो था। लेकिन ही ऑप्शन्स जेके 5 खां वठी 15 स्केल ताईं आयूं आहिनि उन लाइ मस्ट कोन्हे। जेके मस्ट आहिनि उहे आऊं तव्हांखे ॿुधाए चुको आहियां। तंहिंखां अलावा तव्हांजो एक्सपीरियंस कंहिं में आहे उन एक्सपीरियंस मुतालिक़ बि हिते लिखी सघो था, लेकिन ही मस्ट न आहिनि। इन लाइ जेकॾहिं तव्हां इनखे स्केप करे सघो था त को इशू न आहे, ठीकु आहे। जॾहिं ही तव्हांजी प्रोफाइल कंप्लीट थी वञे तंहिंखां पोइ तव्हां वरी ॿीहर तव्हांखे एक्टिव प्रोजेक्ट में अचिणो आहे। जीअं तव्हां एक्टिव प्रोजेक्ट में ईंदा त हाणे तव्हांखे अप्लाई करण जी ज़रूरत आहे। हाणे ईज़ीली अप्लाई करे सघो था। हाणे असां कंहिं बि हिकिड़ी पोस्ट लाइ अप्लाई कयूं था। पोस्ट लाइ अप्लाई करण खां पोइ आउं तव्हांखे ॿुधायां थो त हाणे तव्हांखे छा करिणो आहे। हाणे जीअं ग्रेजुएशन आहे ऐं हिन ते जीअं अप्लाई ते क्लिक कयां थो ऐं अप्लाई करणु चाहियां थो। जीअं आउं अप्लाई ते क्लिक कयो, अप्लाई करणु चाहियो त हाणे ही अप्लाई थी चुको आहे। हाणे इन जो जेको चालान आहे इहो कीअं डाउनलोड थींदो इन जो तरीक़ेकार बि आउं तव्हांखे ॿुधाईंदुसि। जीअं तव्हां इहो अप्लाई कयो उन खां पोइ अप्लाइड जेको आहिनि चवंदा आहिनि अप्लाइड एप्लीकेशन हिन ते क्लिक कयो त आउं कहिड़ियूं जेके आहिनि सो पोस्ट आहिनि जिन लाइ अप्लाई करे चुको आहियां। हिते आउं जीअं क्लिक कयां थो हाणे मुंहिंजे साम्हूं हिकु न्यू पेज ईंदो। इन मां पाण खे चालान डाउनलोड करिणो आहे। हिते ॾिसो मथे लिखियलु आहे चालान डाउनलोड। थोरो ओपन थी वठे ऐं तव्हांखे क्लियरली ॿुधायां थो। हिते ॾिसो लिखियलु आहे डाउनलोड चालान। हितां तव्हां छा करे सघो था, आराम सां उहो चालान डाउनलोड करे सघो था जंहिं लाइ तव्हां अप्लाई कयो आहे। हीउ ॾिसो ही आउं कयो आहे कंहिं लाइ, जेके ग्रेजुएशन लाइ अॼु वारी तारीख़ ते। हिते आउं जीअं चालान डाउनलोड चालान ते क्लिक कयां थो हाणे इहो चालान जेको आहे सो डाउनलोड थी वेंदो। इन चालान खे पे करे वरी पे जीअं कंदासीं हीअ असांजो जेको हीअ तव्हां ॾिसी रहिया आहियो हीअ अञा फुल कंप्लीट कोन्हे। इन खे ही जीअं पाण चालान बैंक में पे कंदासीं ही जेको बाक़ी ब्लैक नज़र अचे पियो हिन तरह सां ही जेको हेठि आहे हिन तरह सां कंप्लीट फिल थी वेंदो। उम्मीद कंदो आहियां त इहो जेको प्रोसेस हो इहो प्रोसेस तव्हांखे सम्झ अची वियो हूंदो। हाणे हिते ॾिसो हीउ जेको चालान आहे हीउ डाउनलोड थी रहियो आहे, यानी कि चालान हीउ ॾिसो डाउनलोड थी चुको आहे। इन तरह सां तव्हां चालान डाउनलोड करे इन जो प्रिंट कढाए STS में पोर्टल अकाउंट में अची करे इन तरह सां जेको आहिनि सो अप्लाई करे सघो था। उम्मीद कंदो आहियां त अॼु वारी वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी ऐं हिन वीडियो ज़रिए तव्हांखे ज़रूरु सिखण लाइ मिलियो हूंदो। लास्ट में असां थोरो फास्ट इन लाइ थी वियासीं जो हिते इंटरनेट प्रॉब्लम हुई ऐं काफ़ी देरि खां पोइ पेज लोडिंग थी रहिया हुआ जिन्हनि खे असां कटे चुका आहियूं। त इन लाइ थोरो फास्ट तव्हां लाइ ही वीडियो ठाहिणी पइजी वई। लेकिन इंशाल्लाह जेकॾहिं हिन वीडियो ज़रिए तव्हांखे ओवरऑल क्लियर थिए थो ठीकु आहे। जेकॾहिं कुझु अञा बि क्वेश्चन हुजनि असांखे कमेंट करे पुछा कजो। इंशाल्लाह असां तव्हांजी रहनुमाई ज़रूरु कंदासीं। जेकॾहिं वधीक प्रॉब्लम्स ईंदियूं त इंशाल्लाह ॿीहर वीडियो ठाहे तव्हांखे मुकमल गाइड कंदासीं जंहिंमें मेन पॉइंट्स ॿुधाईंदासीं। लेकिन तव्हां खां इहो असां सजेशन वठंदासीं त असां डॉक्यूमेंट स्कैन करण मुतलिक़ वीडियो ठाहियूं या न ठाहियूं इहो असांखे कमेंट करे ॿुधायो त उन मुतलिक़ असां वीडियो ठाहींदासीं। थैंक यू फॉर वॉचिंग दिस वीडियो। इंशाल्लाह वी विल मीट इन द नेक्स्ट वीडियो।